साईं हिकु बादशाह हुयो। बादशाह त मुंहिंजो अलाह वापरे की ज़मीन जे टुकड़ी जो बादशाह हुजे। पोइ बादशाह उहो जेको त वॾो ज़ालिम हो, पंहिंजी रियासत ते रहम न कंदो हुयो, उन ते वॾो ज़ुल्म कंदो हुयो, पर जेको ईंदो हुयो उन सां ज़ुल्म कंदो हुयो। त चवंदा आहिनि त रब जे अॻियां देरि आहे पर अंधेर कान्हे। हिकु ॾींहुं बाज़ार सां बादशाह वञी रहियो हुयो त हिकु अलाह लोक फ़क़ीर उन बाज़ार सां अची रहियो हुयो। ॿिन्हिनि जो आमनो सामनो उन जॻह ते थियो जंहिं जॻह ते हिकु पाणी जो दुॿो हुजे, मतिलबु त कीचड़ हुजे। उन आमो साम्हूं जी ॿई गुज़र थियो, होॾां फ़क़ीर होॾां बादशाह। फ़क़ीर जे मतिलबु त हथ में लठु हुजे, पीरसन हुजे, सो उहो लठु हणंदो अचे पियो। उन जे महिल पाणीअ ते अलाए कंहिं जी लठु लॻी, उन पाणीअ जा गतरा किने जा मेरे जा वञी बादशाह जे लिबास ते लॻा। हाणे हुनखे बादशाही लिबास पियल हुजे, बादशाह जे लिबास ते लॻा त बादशाह त अॻे हू ज़ालिम हुयो, वठंदे फ़क़ीर खे 4-5 चमाटूं हणी फ़क़ीर खे हिकु ॾियईं। अदा फ़क़ीर पंहिंजे हिसाब सां हुनखे धिको बि ॾिनई, किरी पियो। फ़क़ीर मथे बि ॾिसणु लॻो ऐं बादशाह बि ॾिसणु लॻो। बादशाह त वॾो ज़ालिम हुयो, सो बादशाह खे रहम त हुयो उअं बि कोन। सो पंहिंजे हिसाब सां कंहिं नौकरनि वज़ीरनि बादशाह खे सम्झायो, बादशाह सलाम दी फ़क़ीर आहे, पीरसन आहे, ॿियो त वरी हिन जो को हुन ॾोह बि न आहे, कसूर बि न आहे, पंहिंजे हिसाब सां वञी रहियो त को हादिसो थियो आहे, को मसइलो न आहे, पर ते बि ही 2-3 लतूं बि हणी हुअसि। अदा हू हेठि किरी पियो। हाणे अलाह ॾे हिन हथड़ा कयां, मुंहिंजा मालिक ही बादशाह हुआ, हिन जे अॻियां मां छा थो करे सघां? तूं त हिन बादशाहनि जो मथां बादशाह हुआ, हाणे तूं ई का वार कर, न त हीउ त वॾो ज़ालिम आहे। अदा फ़क़ीर पंहिंजे हिसाब सां रब खे दान रहियो, फ़क़ीर वेंदो रहियो, बादशाह बि वेंदो रहियो। अदा बादशाह खे औलाद ॼाई, मतिलबु त न्याणीअ जी औलाद थी, हिनखे ॿी पुट जी औलाद कोन्हे, सो शादीशुदा हुयो, हुनखे औलाद थी। अदा औलाद थी एॾी त सुहिणी छोकिरी शहज़ादी हुनखे ॼाई बादशाह खे जो बेअंत। बादशाह ॾाढो हिसाब सां ख़ुशि थियो, पर पंहिंजे हिसाब सां ज़ुल्म हुयो। अदा पंहिंजे हिसाब सां हुन सभु कंहिंसां थोरो सुलूक सुठो कयो त मन हाणे औलादारो थियो आहियां, सो पंहिंजे हिसाब सां थोरो घणो, पर ज़ुल्मी त हुयो, ते बि ज़ुल्म हो कोन पियो मुड़े। सो हक़ील ने हो करंदे चवंदा आहिनि त कहाणी खणंदे खुटंदी आहे ऐं ॾींहं पंहिंजे मुदा ते खुटंदा आहिनि। सो दोस्तो हिकु ॾींहुं उहो बि अची वियो, बादशाह जी धीअ जे नई जवान थी, नई जवान 15-16 सालनि जी अचे थी। कुदरत मुंहिंजी अलाह जी, सुहिणी त बेअंत हुई, पर हू पंहिंजे कमरे में सुती पई। सुबुह ते थी त बादशाह जो वञे त पंहिंजी धीउ खे ॾिसे, न हुन जा हथनि ठूठ खां, न हुन जूं ॼंगूं गोॾनि खां। अदा हो ढढेरी थी बीह रही। अदा अक्सर में ॾिसंदा हो त पीउ जो नतीजो औलाद जे मथां ईंदो आहे। सो बादशाह ॾाढो शर्मिंदो थियो त मूं हेॾो ज़ुल्म कयो आहे, कंहिंखे बि न बख़्शियो आहे, सो अलाह इहे मुंहिंजे करे सज़ा मुंहिंजी न्याणीअ खे ॾिनी आहे। अदा बादशाह खे ॾाढो शर्मिंदो थियो, बादशाह खे ॾुख बि थियो। बादशाह रियूं कयूं था, हाणे नई जवान छोकिरी 15-16 सालनि जी, ऐं उहा बि वरी ढढरी थी बीह रही। बादशाह अलाह ॾे हथड़ा कयां, अॼु अलाह खे ॿाॾाइण लॻो, मुंहिंजा मालिक, मुंहिंजो गुनाहगार आहियां मां बंदो, तूं ॾिसण वारो आहीं, पर मूंखे सज़ा ॾे, तूं हिन न्याणीअ मुंहिंजे खे छो ॾिनी? अदा पंहिंजे हिसाब सां हीअं वक़्तु गुज़रंदो रहे पियो, हलंदो रहे पियो। बादशाह जे हाणे धीउ जो जवान हुजे त हाणे कीअं मसइलो थिए। अदा बादशाह पंहिंजे हिसाब सां ऐलान कयो त हाणे मुंहिंजी धीउ सां जेको शादी करे, सो मां पंहिंजी धीउ ॾींदुमि। अदा इहो ऐलान थी वियो बादशाह जो। अदा 2-3 माण्हू मोजड़ा बादशाही लालच जे करे अॼु बादशाह खे चवणु लॻा त तुंहिंजी धीउ सां मां शादी कंदुमि। अदा बादशाह ॾाढो ख़ुशि थियो। अदा बादशाह जी धीउ जी त सभु खे ख़बर आहे त बाबा उहा ढढरी आहे, न हुनखे हथनि न पेरनि, खाराइणो पीआरणो सभु कुझु पाण खे आहे करिणो। सो बादशाह बि परेशान हुयो त इन हिसाब सां चई भला मुड़ुसु वञी कमाए खाराईंदुसि। अदा बादशाह चवणु लॻो त बाबा मिल्कियत जी मूं त कमी कोन्हे, जेको बि मुंहिंजो घोटु थींदो सो बहरहाल उनखे सभु शइ जी इजाज़त आहे, सो मुंहिंजी मिल्कियत बादशाही हलाए चलाए, अधु बादशाही जो राज भाग सभु कुझु मां ॾींदोमांसि, रुॻो मुंहिंजी धीउ सां शादी करे। अदा हिन हमराज हा कई तकड़ी था, शादी थी वई। कुदरत मुंहिंजी अलाह जी, शादी कराए राति पहिरीं कमरे में वाड़ियुनि, सुबुह ते उहो घोटु मरी वियो। अदा बादशाह जो दरवाज़ा खोलनि, माण्हू ॾिठनि त बणा घोटु जेको हीअ शहज़ादी आहे सुतल, सो उहो मरी वियो। अदा हिननि पंहिंजे हिसाब सां रस्म मुताबिक़ उनखे दफ़नाए आया। अदा बादशाह जो ऐलान वरी जारी थियो, बाबा जेको बि मुंहिंजी धीउ सां शादी कंदो सो अधु राज भाग ऐं वॾो धीउ जो पंहिंजे हिसाब सां धीउ जो संग
अदा हर को लालच इन ते बाबा शादी करे वरी ॿियो हिकिड़ो आयो नौजवान, उन बि अचे बादशाह खे चयो मां शादी कंदुमि। अदा उन बि शादी कई। राति पहिरीं शहज़ादे जा सुम्हारनि, सुबुह ते वरी उनजो लाश पियो आहे। उहे राति में मरी पिया वञनि। कुझु बि हुयो छा बि हुयो काई ख़बर न पई डडरीअ था सुम्हारनि, सुबुह ते हमरा मरी वञे। हाणे का बि बादशाह खे सम्झ में ॻाल्हि कोन पई अचे। माण्हू दा हिकिड़ो ॿ टे माण्हू जा लाश जो कढिया त माण्हू जेको अवाम बादशाह जो हुयो रियासत, उन बादशाह खे ठुप जवाबु ॾेई छॾियो, बाबा असां पंहिंजो को बि माण्हू खां तुंहिंजी धीउ सां शादी न कराईंदासीं, पंहिंजी मिल्कियत पंहिंजो हिसाब पाण संभाल वञी। असां पंहिंजा नवां जवान पुट लालच ते ऐं पंहिंजे हिसाब हथनि सां नथा मोल ॾिसी सघूं। अदा बादशाह ॾाढो परेशान थी पियो। बादशाह तौबा ताइब बि अलाह जे अॻियां थियो, मुंहिंजा मालिक तूं पालणहार आराम कर। अदा बादशाह पंहिंजे हिसाब सां चवंदो वते पियो, अलाह खां माफ़ी बि वठे पियो। पछाड़े बादशाह ऐलान कयो त भण हाणे रियासत मुंहिंजी जेकी आहे, वञो अवाम जेको आहे सो हाणे इन्हनि खे ख़बर पइजी वई आहे त जेको बि मरे थो, मतिलबु जेको बि शादी करे थो उहो सुबुह ते मरी थो वञे। सो हाणे जेको बि ॿाहिरियां माण्हू मोॾे ईंदो, मां उनखे शादी कराईंदुमि पंहिंजी धीउ सां। भला पोइ ॿाहिरियों आहे जे कुझु थी वियुसि ते बि त उहो मरी वेंदो, बाक़ी मुंहिंजी रियासत अवाम बची त वेंदो न। अदा बादशाह इहो सोचे ऐलान करे छॾियो, भाउ जेको बि ॿाहिरियों माण्हू केर बि ॾिसे, किथां जो बि हुजे, कीअं बि हुजे, उहो मुंहिंजी दरबार में पेश करे, मां उनखे पंहिंजी धीउ सां शादी कराईंदुमि। अदा इहो हुन बादशाह में ऐलान हुजे। अदा हर को पंहिंजे हिसाब सां वते पोइ खाईंदो पीअंदो। अदा उहा बादशाही सॾिबी हुई दिल्लीअ जो शहरु। अदा दिल्लीअ शहर में इहो सॼो वाक़ियो थियो। कुदरत मुंहिंजे अलाह जी हिकु नौजवान शहज़ादो अचे हुन दिल्लीअ जे शहर में पुॻो। भलो घोड़ो भली तलवार अची ख़ूबसूरत हसीन अची पुॻो। अदा हुन बादशाह जो अवाम ऐं बादशाह जे ऐलान जी बि सभु खे ख़बर आहे त बाबा को बि नओं माण्हू अचे सो मुंहिंजी दरबार में पेश कयो, सो मां उनजी पंहिंजी धीउ डडरीअ सां शादी कराईंदुमि। अदा बादशाह जे अॻियां अचे माण्हू अवाम उन शहज़ादे खे वठी पुॻा ऐं अवाम टोटल सलाह कई त बाबा शहज़ादे जे एवज़े असां पंहिंजो माण्हू ॾींदासीं, बाक़ी हिनखे कीअं हेॾे सुहिणे नए जवान खे मारायूं शहज़ादे जे हथां। अदा बादशाह खे चवणु लॻा अवाम, बादशाह सलाम त जेको बि माण्हू असांजे अवाम मां चूंडे असां तोखे उहो ॾियूं, उन सां डडरीअ जी शादी कराए, भले उहो असांजो अवाम मरी वञे पर हिन शहज़ादे खे बश्क। अदा बादशाह चवणु लॻो त मुंहिंजो वाइदो ऐं कौल थियल आहे, सो मां सुम्हारींदुमि ऐं शादी हिनखे कराईंदुमि, सो बाक़ी इहो कमु न थींदो, छो त मुंहिंजो वाइदो थियल आहे। अदा अॻे वाइदा जेका हूंदा न त उहे सचा हूंदा ऐं उन्हनि खे पालण जी कोशिशि कंदा हुआ। अदा बादशाह जो इहो वाइदो हुयो अवाम खे न मोकिल करे छॾियईं त मतिलबु त मां हिन ॻाल्हि पंहिंजी त न पोइ हटंदुमि। अदा हुन शहज़ादे जी हुन शहज़ादीअ डडरीअ सां शादी कराए बादशाह पंहिंजे रीति रस्म सां उन कमरे में बंदि करे छॾियईं, जंहिंमें कमरे में बंदि कंदो हुयो। अदा बादशाह सॼी राति परेशान थियो त भणा हीउ मूं केॾो नाहक थो कयां, हले केतिरा माण्हू पंहिंजे हिसाब सां मूं माराए चुको आहियां, हीउ केॾो ज़ुल्म कयो अथमि धीअ जे करे, माना त धीउ खे मारे छॾियां त इंतज़ार ई पलिजी वेंदो न। अदा बादशाह सॼी राति इहा ॻाल्हि सोचे सोचे वेठो हुजे जे बसि सुबुह साजर जे हीउ शहज़ादो मारियईं त सुबुह मां पंहिंजी धीउ खे ख़तमु करे छॾींदुमि, न हूंदी न वरी को माण्हू मां ज़ियान कंदुमि न ज़ुल्म ई कंदुमि। अदा बादशाह सॼी राति में सोचे वीचारे असुर असुर थी जंहिंमहिल बागु ॼनि पिया, हिन खे तलवार खणी बादशाह वञी दरवाज़ो खड़कायो। अदा अंदरों शहज़ादीअ जवाबु ॾिनसि त मुंहिंजी बांह ते घोटु सुतो पियो आहे, सो दरवाज़ो मां नथी लाहे सघां, पोइ स्वरल बरल हाली जंहिंमहिल निंड मां उथे पोइ मां दरवाज़ो खोलींदमि। हिन चयो त भणा कीअं मसइलो आहे, शहज़ादो सुतो पियो आहे, वरी चए थी त वरी कीअं मसइलो आहे, हीउ मरी वियो आहे हाणे नथी मरल, अलाए छा मसइलो आहे। अदा हे परेशान थी बादशाह खे तरार हथ में हुजे, बादशाह कावड़ मां खणी दरवाज़े खे टोड़ियो। तरार खणी जंहिंमहिल दरवाज़ो टोड़े बांदर जो ॾिसे भणा हिकु ख़ूबसूरत हथनि ॿाहुनि ऐं ॼंगुनि सिधो सही सलामत ख़ूबसूरत औरत ऐं उहो साॻियो ई घोटु जेको शहज़ादो हुयो उन सां गॾु सुती पई आहे। अॼु हिन शहज़ादे खे उथारे उन छोकिरीअ खां पुछा की त मुंहिंजी धीउ काॾे वई, डडरी जेकी हुई। एतिरे में उहो साॻियो शहज़ादो चवणु लॻुसि, उहा डडरी जेकी धीउ हुई सो हीअ तुंहिंजी आहे। चई हीअ न हीअ ॿी औरत आहे। चई न न हीअ ई बादशाह सलामत। बादशाह चयो त तव्हां को फिरेब कयो आहे। हमरा खे चई तूं मुंहिंजी धीउ मारे छॾी आहे या काॾे करे छॾी अथई, हीअ केरु औरत आहे,
सो बादशाह सलाम हिन ते तरार खणी बीह रहियो मथां अची पंहिंजे हिसाब सां क़ैदियुनि ऐं कारनि खे आर्डर ॾिनई हिन खे बंदी बणाए छॾियईं। अदा सिधो सो दरबार में पेश कयईं, चई त हाणे सची ॻाल्हि कर त छा माज़रो आहे ऐं छा ॻाल्हि आहे, न त मां तोखे फांसी चढ़ाए छॾींदुमि। अदा उहो बादशाह खे छोकिरो शहज़ादो सॼी तेर पितेर ॻाल्हि करे पंहिंजी ॿुधाए पियोसि। चवणु लॻुसि, मां हिकु बादशाह जो पुटु आहियां, सो मुंहिंजो हिकु वॾो भाउ, मां हुन ते नंढो भाउ आहियां। सो असांखे बाबा साईं ॿ ॿेड़ा दुनिया जा भरे ॾिना, चई वञो सौदो वापारु पुट करे अचो, जेको पंहिंजे हिसाब सां सौदो वापारु सही करे ॾींदो सो मां बादशाही जो तख़्त उन खे ॾींदुमि। अदा असां ॿई भाइर पंहिंजे हिसाब सां निकिरी पियासीं। हाणे बादशाह खे उहो शहज़ादो ॻाल्हि खणी थो ॿुधाए, चई असां पंहिंजे हिसाब सां ॿेड़ा काए हकले हुकाए रवाना थी पियासीं। सो अॻे दरियानि जा सफ़र हूंदा हुआ, ॿेड़नि ते माण्हू सफ़र कंदा हुया। अॼु कंहिं बस्तरगाह ते बादशाही जे वेझो ॿेड़ा झले पंहिंजे हिसाब सां सौदे वापार ते हलिया वियासीं। अधो चवणु लॻो त अदा तूं हिन जॻह ते वापारु कर त मां कुझु ॿ वीखूं अॻिते वञा ॿी बादशाही ते वञी वापारु कयां। चई अधो हलियो वियो पंहिंजे हिसाब सां वापारु कयो, मां पंहिंजे हिसाब सां वापारु कयो। मतिलबु त 3 पेरेदार शाम जो बड़दो मोटी आयो, ॿिन्हिनि वापारु पंहिंजे हिसाब सां जेको सामान हुयो खपायोसीं। सो असां निकिरी पियासीं वरी बस्तरगाह ते जिते ॿेड़ा छॾियासीं। अञा ॿेड़नि जे थोरो विथी रखा हुयासीं। हिकु अलाह लोक फ़क़ीर हिकु बेत चवंदो अचे पियो। उहो छा पियो चवे, पीउ ज़र जो माउ लभजी, ज़ाल कश जी भेण हूंदे जी, यार वक़्त जो कंधार जो घोड़ो हेबत जो हथियार, दिल्लीअ जे शहर में जागण कमा जवान जो। इहो जे बादशाह सलाम मुंहिंजे कन ते आवाज़ु पियो। मूं अधे खे चयो त इन फ़क़ीर खां बेत सिखां। फ़क़ीर एतिरे में अचे वेझो बि थियो। अचे फ़क़ीर खे मूं चयो, फ़क़ीर त इहो मूंखे बेत सेखार। फ़क़ीर चवणु लॻो, पुट मां बेत सेखारींदोमांइ, पर तोखे हिकु मुंहिंजी शर्त आहे, उहो पूरो करिणो पवंदुई। हिन वञो शर्त दा फ़क़ीर मूंखे चईं त बेत ॿुधाए शर्त कहिड़ो आहे। चवणु लॻो, जेको 9 लखो तुंहिंजे गीचे में हार पियो आहे पंहिंजे हिसाब सां, इहो लाइ हिन ॿेड़े ते रखंदे, तूं ॿेड़े तां हेठि लही बीहंदे, इहो ॿेड़ो ऐं 9 लखो हार मां कायूं हलियो वेंदोमांइ, बेत ॿुधायूं ऐं इहो ॿेड़ो ऐं 9 लखो हार खयूं हलियो वेंदोमांइ। चई बादशाह सलाम मूंखे बि शौक़ु हुयो, मां बि हिन बेत ॿुधण लाइ बेअता बोम अधे खे इहा सॼो लका ॾिठईं बे मुआरो, अधे खे पंहिंजो ॿेड़ो अलॻि हो, मूंखे पंहिंजो अलॻि हो। मां लही ऐं 9 लखो हार ॿेड़े ते रखी हेठि बीह रहियुमि ऐं बादशाह हुन मूंखे बेत ॿुधायो। चवणु लॻो, पीउ ज़र जो माउ लभजी, ज़ाल कश जी भेण हूंदे जी, यार वक़्त जो कंधार जो घोड़ो हेबत जो हथियार, दिल्लीअ जे शहर में जागण कमा जवान जो। एतिरे में चयूं उहो मुआरो ॿेड़ो कायूं फ़क़ीर वेंदो रहियो। मां पंहिंजे हिसाब सां उते बीठो रहियुमि। अधे मूंखे चयो त हाणे तूं हिते वेह, पंहिंजे हिसाब सां अधो हलियो वियो पंहिंजो ॿेड़ो कायूं। अदा अधो वरी मूंखे पंहिंजे हिसाब सां ॿेड़े में विधियूं, खयूं हलियो सिधो सो हुन पंहिंजी बादशाही में अची फिटी कयईं। अदा अधो भॻो तकिड़ो तकिड़ो वञी बाबे खे हवालु कयईं त अधे हीअं कमु कयो आहे, हिकु फ़क़ीर खे बेत ते पंहिंजो सॼो दुनिया जो ॿेड़ो ॾेई छॾियईं। अरे बाबे देरी न कई, चईं सोचियो ई कोन। बादशाह सोचियो ई कोन, वञी कारनि खे आर्डर ॾिनई। सो कार देरी न कई, उन महिल उन ॾे बादशाह वज़ीर का कई उन छोकिरे शहज़ादे नंढे पुट ॾे। एतिरे में सही माउ त आख़िर माउ आहे, उनखे ख़बर पई त मुंहिंजे मुड़ुसु माना के बादशाह पंहिंजे पुट खे मारण जो वज़ीरनि ऐं नौकरनि खे आर्डर ॾेई छॾियो आहे, इहो ज़रूरु मारींदसि। एतिरे में शहज़ादी अहिड़ो कमु कयो, उन्हनि नौकरनि खे भॼायो ॿाननि खे त वारो कयो, हिकु इजाज़त वठी अचो न त हिकिड़ा 5 गिरह मुंहिंजी मानीअ जा खाए मुंहिंजो बचो, सो बाद में भली मारे छॾींदुसि, त हुननि खे त आर्डर आहे न बादशाह जो। अदा बानियूं भॻियूं वञी चवणु लॻियूं नौकरनि ऐं वज़ीर खे, बादशाहज़ादी जा ही बोल न चवे थी त मुंहिंजे पुट खे 2-3 मिंट ढरजनि, मानीअ 2 गिरह खाए भली पोइ मारे अचनि, छो त तव्हांखे हुकुम आहे। अदा हुनजो मंज़ूरु थी वियो आर्डर। अदा बानियुनि खे चवनि त मानी खणी अचे त खारायसि पंहिंजे खे, सो महिमान आहे हिनखे असां पंहिंजे हिसाब सां मारींदासीं। अदा माउ त आख़िर माउ आहे, माउ खे जॾहिं इहा ॻाल्हि ॿुधी त वज़ीरनि ऐं नौकरनि आर्डर ॾिनो आहे, चयो त एतिरे मिंट में मानी खाए भली माउ जी। अदा उन महिल शहज़ादीअ वॾी आर्डर ॾिनो बानियुनि खे त 100 गिरह जी मानी पचायो, हर हिकु गिरह में चांदीअ जो रुपयो विझो। अॻे चांदीअ जा रुपया हूंदा हुया। अदा देरी न थी, 100 गिरह जी मानी पची वई ऐं हुन में हिकु हिकु चांदीअ जो रुपयो, 100 गिरह 100 रुपयो हिन विझी पंहिंजे पुट ॾे खणाई। अदा हुन वज़ीर पासे ते बीठा न कड़ो आहियूं, हिन वञी पंहिंजे हिसाब सां मानी खाधी। अदा जीअं जो गिरह भञी वात में विझे, वरी सिको साईं चांदीअ जो कढे, अदा ईअं 100 सिको कढी बीठो। अदा हर चई हिन नौकर हिन खे खयो।
अदा जंगल में जॾहिं पुॻा हिन अहिड़ो कमु कयो, हिननि खे चयो हाणे मूंखे मारण में तव्हांखे कुझु बि आर्डर न ॾींदो, मिलंदो कुझु बि न, भरियल ही मां 100 सिको सोन ॾियां थो चांदीअ जो, सो तव्हां मूंखे बस कयो, छो त हू मुंहिंजो पीउ आहे, हाली तव्हांखे कावड़ में खणी गुस्से में मूंखे मारण जो आर्डर ॾिनो अथई, पर बाद में वरी पछताईंदो बि ऐं वरी तव्हां खां पुछा कंदो, तव्हां वरी तव्हां ते कावड़ बि कंदो। अदा के नौकरनि वज़ीर सियाणा हुन सोचियो त बणा 100 रुपया बि ॾिए थो ऐं हिन जी मारण मां असांखे छा मिलंदो, ऐं हुन सलाह ॾिननि त तव्हां हरण मारियूं वञो, हुनजी अखियूं कढियूं वञो, अजय बाबा साईं खे ॾेखारींदो त उहो तव्हां ते मुतमिन थी वेंदो। अदा वज़ीर नौकर हिन जी ॻाल्हि ते राज़ी थी पिया, हुननि 100 रुपया साईं जॾहिं का पघार बि एतिरी न हुई अदा हिननि खे 100 चांदीअ जो ॾेई पंहिंजे हिसाब सां, ऐं हिन खे चईंदा बाबा हाणे तव्हां पंहिंजे हिसाब सां हरण मारियूं खाओ, बाक़ी मूंखे हथ कढो, सो मां हिन बादशाह ॾे लड़ंदुसि न। हुननि बि चयो त बाबा बादशाह जो असांजो हुकुम आहे, सो असांजी बेइज़ती न कराइजांइ, खामखा बादशाह तुंहिंजो ज़ालिम आहे पीउ, तूं त खणी मोटी ईंदे पर असां कोन बचंदासीं, सो महिरबानी कजांइ हिन बादशाह ॾे न रह, मतिलबु लड़जांइ, बाक़ी तूं ॿियूं बादशाह जो घुम पई, असां इजाज़त ॾियूं था तोखे। अदा हुननि हिन मां हथ कढिया, अदा हू पंहिंजे हिसाब सां शिकार कयूं, को हण ऐं अखियूं कढी वञी बादशाह खे ॾेखारियो, बादशाह सलाम तुंहिंजे पुट खे असां मारे आयासीं। अदा बादशाह त पंहिंजे हिसाब सां चयो त हाणे मरी वियो त हाणे छा कंदोमांसि, अदा चलो ठीकु आहे वियो त वियो। अदा उहो शहज़ादो निकिरी पियो, हाणे सोचईं बाबे चयो आहे त फलाणे बादशाह जी धीउ तुंहिंजी मंग आहे, सो भला पहिरियों त वञा उन मंग खे पंहिंजे हिसाब सां ॻाल्हि कयां त हेतिरे मां हीअ ॻाल्हि आहे त उहा मुंहिंजी केतिरी मदद करे थी, या छा करे अॻे पोइ बि ज़ाल त मुंहिंजी आहे न। अदा ही इहो सोचे सिधो सो हुन पंहिंजे बादशाह उन जी तरफ़ थियो, ॾिठे त बणा हिकिड़ी हिनारी ज़ाल हिकु कारे नौकर हिकिड़े सां पंहिंजे हिसाब सां गुलाब जा गुलनि में चटो पई थी करे, हिन जो हञ बणा मुआरी ज़ाल जा हीअर कान लॻा पिया न, हिन खे हिकदमि कावड़ आई, तरार कढी हिन तयारी कई, चई हिन खे मारींदुमि त इहा मतिलबु त बाबे ताणी ख़बर पवंदी, सो हू नौकर वरी मारे छॾींदो, सो इहो ज़ुल्म छो कयां। अदा उनखे फिटी कयूं, पंहिंजे हिसाब सां हलियो वियो। हाणे सोचईं पियो त हाणे काॾे वञा, जॾहिं ज़ाल बि मुंहिंजी न थी, उहा बि ॿिए जी थी वई, हिन खे यार हलंदे हकिलंदे हिन खे पंहिंजी भेण जो यादि करियो पियो त भणा अधी पाण हिन बादशाह में ॾिनी आहे, वञा थो अधीअ जे घर, सो उते माना मानीअ जा 2-3 गिरह विझां, अधीअ सां हाली हवाले थिया, अधी छा थी चवे। अदा हिनखे राति थी वई, हे उन तरफ़ भॻो, कंडनि मां गिलड़ींदो हकिलंदो होकारींदो वञी भेण जे दरवाज़े ते पुॻो, अॼु दरवाज़ो खड़कयईं, राति थी वई, हिन जी भेण आरामी हुजे। अदा बानी निकिरी, बानीअ पुछा कयसि त केरु, हिन चयो सॼो तेर पितर हाल वाल कीअं त मां हिन छोकिरीअ जो भाउ आहियां फलाणीअ जो, सो चवें त तुंहिंजो भाउ आयो आहे, सो ॾिसां त छा चवई। अदा बानी वई सिधो सो शहज़ादी खे उन उथारियईं, चए तुंहिंजो भाउ आयो आहे, हीअ उथी पंहिंजे हिसाब सां, हिन पुछा कयो त अधो आयो आहे, घोड़े ते आहे, उठ ते आहे, हाथीअ ते आहे, छा ते अधो आयो आहे। हिन चयो अधु ई तुंहिंजो आयो आहे पंधु, लटा लीणूं हाल हीणा लॻा पिया अथसि, सोची पुॻो आहे, चवणु लॻे त इहो मुंहिंजो भाउ न हूंदो, इहो को ॿियो हूंदो, हिनखे मोटाए छॾ। अदा हिन जंहिंमहिल इहो जवाबु अची बानी ॾिनो त चवे थी मुंहिंजो इहो भाउ न आहे, इहो ॿियो केरु आहे, सो जॾहिं घोड़े हाथीअ ते अची आहे त मुंहिंजो भाउ न त इहो भाउ न आहे। हिन चयो हञ बणा ज़ाल बि वई, भेण बि मतिलबु त ईअं करे चई छॾियो। अदा हाणे हिनखे यादि करियो पियो त बणा मुंहिंजो दोस्त आहे, दिल्ली वारा उन ॾे वञा, अदा वरी ओॾे काए पियो त राति जे टाइम में हकिलंदो होकारींदो वञी अचे, असुर ॾींहुं थियो, मंज़िल सवाई, हिनखे बुख लॻी, साईं पंहिंजे हिसाब सां उञ लॻी, अचे कीअं बड़ ते, असुर जो टाइम हुयो, अधु पंध ते वञी वेही रहियो, हिन खां विख कोन पई पए, हिनखे साह पूरो थी वियो, हाल हीणा थी वियसि, हिकिड़ो बड़ हुयो उन हेठां वेठो हुजे, हिकु हमराह उन तरफ़ वञी रहियो हुयो घोड़े ते, उन ॾिठो त भला हमराह वेठो आहे, हिन खां पुछा कईं था काॾे थो वञे हुन खां, हुन चयो भाई हिन फलाणे बादशाही में थो वञा, चवणु लॻो यार हिते मुंहिंजो हिकिड़ो दोस्त आहे, हीउ मुंहिंजो नालो आहे, वञी मुंहिंजा सलाम ॾियसि, जेकॾहिं पुॼणो अथसि त पुॼे, बसि आख़िरी घड़ियूं न जे मुंहिंजो दोस्त आहे त, न त हिन ते बि मयार न आहे, सो इहो वञी नियापो ॾियसि त छा थो करे। अदा उहो हमराह हकिलियो करे उन बादशाह जी तरफ़ त रवानो थियो, बादशाह पंहिंजे हिसाब सां उनखे बादशाह खे ज़ाल आणे ॾिनी, उनजी बुसरी अञा पंहिंजे हिसाब सां खाइण जी तयारी करे, गिरहो पहिरियों भॻोए त अची नियापो भुॻुसि, त हीअं अहिड़े आरे पारे फलाणे नाले तुंहिंजो दोस्त फलाणे बड़ हेठां पियो अथई, सो चवे थो त पुॼणो त पुॼ, न त तो ते मयारा कान्हे। अदा उहो ई गिरहो वात खां मोटाए वरी साॻो रखी, ऐं देरी न कई, उन महिल ॻंढड़ी ॿधी
उहो साॻो मानी खणी ऐं पाणी खणी ऐं भलो घोड़ो भली तरार खणी हकले हुकारे रवानो थी पियो पंहिंजे दोस्त जे तरफ़। अदा सिधो सो दोस्त वटि जे पुॻो ॾिठे त बणा मोर दोस्त खणी बाक़ी हिॾुकनि में साह रहियो आहे। अदा हिन खे अहिड़ो कमु कयो, हिन थोरो पाणी पायो, बुबुर हुयो उते को बुबर जो वण, उन जा 2-3 गुलड़ा हिन में विझी छॾी, अची हिन खे पाणी पीआरे। अदा ही डुक भरे ॾिठे न गुल थो अचे, आस्ते आस्ते करे हिन पाणी पीतो, हिन खे मानी जा 2-3 गिर विझणे कुझु हिन में साह पियो। अदा एतिरे में चवणु लॻुसि, ॾे हाल अहिवाल छा थियो आहे? अदा हिन पंहिंजे हिसाब जे महिल साह पियो त हिन खे का बि ॻाल्हि कोन कई। हिन खे ॾिसी चवणु लॻो, अदा भलो छो तूं आहीं, जो तूं न अची हा त मां त छा को ॾियांसि, लुड़ी वञा हा। अदा एतिरे में हिन मथां अञा वेठा वञनि दोस्त पाण में, हिन खे उहो फ़क़ीर वारो बेत यादि पइजी वियो। फ़क़ीर वारो बेत कहिड़ो यादि पइजी वियुसि, उहो चए पियो, पीउ ज़र जो माल भॼी, ज़ाल कश जी भेण हूंदे जी, ऐं यार वक़्त जो, ऐं कंधार जो घोड़ो हेबत जो हथियार, दिल्लीअ जे शहर में जगन कम आहे जवान जो। चवणु लॻो, ही दोस्त मतिलबु त कंधार जो घोड़ो बि ही आहे, ऐं हेबत जो हथियार बि ही आहे, ऐं ही सभु शइ ही न मुंहिंजी मंज़िल। हीअ चवणु लॻो दोस्त खे, दोस्त मां हिकु अर्ज़ु कयई। चवणु लॻो, हिकु छो 100 अर्ज़ु कर, तूं दोस्त आहे मुंहिंजो, तुंहिंजे सिर बि हाज़िर आहे। चवणु लॻो, दोस्त तूं वॾी महिरबानी कई, जो तूं मुंहिंजे न्यापे ते पुॻो अचे, हिकिड़ो मूं ते थोरो कर, हीअ पाण वारी तलवार मतिलबु तलवार बि ॾे, ऐं पाण वारो घोड़ो बि ॾे। चई छो? चई यार मूंखे दिल्लीअ जे शहर वञिणो आहे। चवणु लॻो, यार ईअं न थींदो, सो मां तोखे हिन हाल में वञणु कोन ॾींदुसि, पहिरियां हल मुंहिंजे घर बादे में ॾिसंदासीं। चवणु लॻो, न तुंहिंजी बा शहर न हलणो, अगरि मूंखे दिल्ली जे शहर वञिणो आहे, सो मूंखे घोड़ो बि इहो खपे, ऐं छा ॾियांसि तलवार बि तुंहिंजी खपे। जेकॾहिं नथो ॾिए उहा ॻाल्हि कर सिधी त न ॾेई सघंदुमि, बाक़ी टाणा माणा छो थो करे। हिन उन महिल सां हिन जो तानो बर्दाश्त न कयो। उन महिल पंहिंजे हिसाब सां घोड़ो तलवारूं जेको कुझु हुयो सामान ॾेई हिन खे चयो त तुंहिंजे हवाले अथई, अची न मतिलबु हाणे न ॾियईं मतिलबु त तुंहिंजी शइ आहे या जो तूं इहो न चवईं या रुॻो। चवणु लॻो, यार तुंहिंजी मां महिमानी ज़रूरु खाईंदुसि, बाक़ी हाली मूंखे कमु आहे, तकिड़ो आहियां, मां वेंदुमि लाज़मी। अदा भई दोस्त खां मोकिलायो, घोड़ो तलवार हुनजी खणी हकले हुकारे दिल्ली जे शहर रवानो थी पियो। ऐं बादशाह खे उहो ॻाल्हि करे पियो, बादशाह सलाम अची तुंहिंजी दिल्ली जे शहर में अची मां पुॻुमि त इहा हू हा हले पई वेठी, अची तुंहिंजी अॻियां पेश करायूं न, तूं शादी कराए पंहिंजी धीउ सां मूंखे राति सुम्हारे छॾियो। चई हा वाक़ई मां सुम्हारे छॾियो। चई जॾहिं मूंखे इन अंदरि सुतुसि, अञा मां हिनखे निंड अञा मां कोन कई, शहज़ादीअ खे निंड वठी वई, पर मूंखे इहो यार मतिलबु बेत यादि हुयो, फ़क़ीर जो बेत मूंखे यादि पियो त यार मतिलबु त पीउ ज़र जो माल भॼी, ज़ाल कश जी भेण हूंदे जी, यार महल जो हेबत जो हथियार, ऐं कंधार जो घोड़ो, दिल्ली जे शहर में जागण कम आहे जवान जो। मूं सोचियो दिल्ली जे शहर में पुॻो आहियां, निंड न आहे कहिड़ी, जागणो आहे। चई बादशाह सलामत, मां पासरो ॾे हंध तां उथी कीअं कुंड में वेही रहियुमि, मूंखे निंड कोन्हे, तरार पंहिंजी निराण मां कढी पंहिंजे हथ में हुजे, मां ओचितो ॾिसां त शहज़ादीअ जी वात मां 2 नांग निकिरा, 2 नांग मुंडी कढी हेॾे होॾे लोणा हाणी वरी अंदरि विया हलिया। चई हाणे मूंखे सोचियुमि त जेका ही घोट मरनि था, सो सॼो कमु इन्हनि जो आहे। सो मूं अहिड़ो कमु कयो, सो उते घोट कुंवार जे हिसाब सां खीरु ॾींदा न, खीरु उहो वटे में विझी कीअं साइड ते कुंड में वेझड़ो करे रखियो मां न, सो खीर जे करे नांग शौक़ीन हूंदो आहे। अदा खीर जे करे नांग उहे 2 निकिता, सिधो सो उन खीर जे तरफ़ रवाना थिया, अचे खीर जे पीअणु चालू कयुनि। हू 2 नांग पंहिंजी मगरूरी में अची खीर पीअणु लॻा। मां बिस्मिल्लाह करे अलाह अकबर करे 2 हथ तलवार में विझी ऐं ठका खणी कढायमि, 2 नांग मारियमि, पकड़ हणंदा वात मां निकिरंदा विया। जीअं वात मां हू निकिरंदा विया, इन शहज़ादीअ जी ॼंगूं बि थींदियूं वयूं ऐं ॿाहूं बि थींदियूं वयूं। निकिरी जॾहिं मुकमल थिया त हीअ बि शहज़ादी सही मुकमल थी वई, हथ बि पेर बि सभु कुझु सही सलामत थी वियसि। सो हीअ शहज़ादी तुंहिंजी आहे, वञी कुंड में ॾिस त मां उहे नांग जा टुकड़ा हाणे कुंड में पूरे छॾिया आहिनि। अदा बादशाह मोकिलियो उन महिल नौकरनि वज़ीरनि खे त बाबा ॾिसी अचो हक़ीक़त आहे या कूड़ी आहे। अदा बादशाह नौकर विया ॾिसण त बाक़ाइदे उहो सही सलामत नांगनि जा टुकड़ा पिया आहिनि, 2 नांगनि जा। अदा बादशाह खे जी ॻाल्हि कंदी, इहा ॻाल्हि हिन फ़क़ीर ग़रीब जी सोच न त बादशाह जी सोलिया शहज़ादे जी सही आहे।
अदा हिन बादशाह ॾाढो ख़ुशि थियो। अची पंहिंजे हिसाब सां धूम धाम सां इनाम इकराम ॾाढा ॾिनई हिनखे चयईं बाबा हीअ शहज़ादी जेकी ख़ूबसूरत आहे इहा मुंहिंजी धीउ आहे। पंहिंजी धीउ सां मिलियो चुमियूं ॾियण चालू कयसि। सो पंहिंजे हिसाब सां दुराज भाग बि ॾिनेसि ऐं हिनखे चवणु लॻो पुटु हाणे त रहीं तुंहिंजी मर्ज़ी, अधुराज भाग बि ॾींदोमांइ, सभु कुझु ॾींदोमांइ। एतिरे में उहो शहज़ादो चवणु लॻो न मूंखे वापसि वञिणो आहे, सो तुंहिंजी वॾी महिरबानी, पर मूंखे पूरो काफ़िलो ॾे। मतिलबु त सॼा नौकर वज़ीर अवाम ॾे जाम सुठो उठ घोड़ा जेका सामान दुनिया ॾे सभु कुझु मूंखे ॾे, सो मां वापसि वेंदुमि। अदा पंहिंजे सोरे खां उहे सभु शइ वठी हथियार बथियार जेका बि अवाम वठी फ़ौज वठी अदा काफ़िलो खणी छिकी पंहिंजी बादशाहीअ तरफ़ हकले होकारे सिधो सो वञी पंहिंजी बादशाहीअ तरफ़ जे खीमा ॾियईं। देरी न कई उन वज़ीर हिकिड़े खे न्यापो कयईं त वञी हिन बादशाह ॾे, बादशाह खे न्यापो ॾे, जा बादशाही छॾे भॼी वञे जा जंग वा लारे। अदा वज़ीर सिधो सो घोड़ो लारे हिन जे पीउ ॾे वियो। हीअ सिधो सो पीउ जी बादशाही पीउ खे धमकी मोकिले। अदा वज़ीर वियो वञी बादशाह खे चयईं बादशाह सलामत, हिकु बादशाह आयो आहे शहज़ादो, सो हीउ तुंहिंजो न्यापो आहे। जेकॾहिं राति जे पेट में जंग वा लारे थो जा बादशाही छॾे भॼे थो। हीउ चवणु लॻो राति जा 4 पर मूंखे इजाज़त ॾियो त मां सलाह कयां, बाद में सुबुह ॿुधाईंदुमि। अदा हिन वारो पीउ परेशान थी वियो। बहरहाल हीउ जेको आयो आहे शहज़ादो अची मुंहिंजी ॾाढो खीमा अॾिया अथई। हीउ को वॾो पहलवान आहे, जा का ताक़त आहे हिनखे वॾी, जो हीउ सरियाम अचे मूंखे चैलेंज कयो अथई। मां ग़रीब माण्हू, मतिलबु त मां बादशाह अहिड़ो कॾहिं जहिड़ो कयो न आहे, सो पंहिंजी रियासत न आहे महाराणी न अवाम खे। जेकॾहिं कॾहिं ठही था वञो ठाह में त सही आहे चंद ॻाल्हियूं कयांसि ऐं मेड़ वठी वञासि, मन राज़ी थी पए, हीअ बादशाही मूंखां न कसे। अदा हुन बादशाह मेड़ खणी पीउ हिन वारो वञी पंहिंजे पुट ॾे वञे पियो। अदा मेड़ में केरु केरु हुजनिसि, हिन जी भेण हुजे, हिन जी माउ हुजे ऐं हिन वारी मंगे जेकी हिनखे पंहिंजे हिसाब सां ॾिसी आयो ॿिए सां। अदा सिधो सो वञी हुन बादशाह जे ॿाहिरां अची पुगा राति जे टाइम में हिन ॾे मेड़ थी। वज़ीर खे चवंदो आहे बादशाह सां मिलणो आहे। अदा बादशाह हिनखे वञी उथारियो, बादशाह खे वज़ीर उथारियो, चए भाई आहे मेड़ हिन अहिड़े आरे पारे। अदा बादशाह जो हुन ॾिठो शहज़ादे छोकिरे त ॾिठईं त बणा माउ, हिन जी माउ ते अखि पई। हाणे हिन जो लिबास त बादशाही हुजे न, हिन खे हो कोन पिया सुञाणनि, हीअ सभिनी खे सुञाणे पियो। अदा सिधो सो पंहिंजे हिसाब सां हुन माउ पंहिंजे खे वठी आयो पंहिंजे कमरे में, पंहिंजे हाल में अची माउ खे चवणु लॻो अमड़ तूं ई उहा आहीं जी मूंखे 100 सिक्को विझी ॾिनो ऐं 100 चांदीअ जो रुपयो न हुजे हा, शायदि मां अॼु तुंहिंजे अॻियां ज़िंदा न हुजां। इहे तुंहिंजा वॾा महिरबानियूं, तुंहिंजा थोरा न अमड़ जीजल, जो तूं मूंखे हिन महिल बचायो दुश्मननि खां। मुंहिंजे पीउ त हुननि खे आर्डर ॾेई छॾियो हो, मुंहिंजे माण जो त मुंहिंजे बाबे आर्डर ॾेई छॾियो कारण खे त हिनखे मारे अचो, पर तूं न हुजे हा, तूं 100 गिरोह जी मानी न पचायां न मोकिलियां त मां ज़िंदा ई न हुजां। हाणे जीअं तूं चवें तीअं मां कयां। मां चवणु लॻेसि वरी बि तुंहिंजो पीउ आहे, सो हाणे हिनखे तूं माफ़ु कर, छॾ हिनखे हाणे। अदा सिधो सो आयो ॿाहिरि। अदा तरार जीअं हुई ठका खणी कढई मंगेंदीअ खे मुंडी लाहे छॾियसि। बादशाह जेको पीउ हुयो पेरनि में किरी पियुसि। पीउ चवणु लॻो भाउ मुंहिंजा बचा थो मारे, मां त तोॾे मेड़ वठी आयोसि। चवणु लॻो त वॾा हुनखे चवणु लॻो बादशाह सलामत मथे निहार। हिन पंहिंजो लिबास लाहे सिधो सो पीउ खे ॾेखारियो त मां साॻियो ई तुंहिंजो पुटु आहियां, जो तूं हिकु ॿेड़े जे करे पंहिंजे नौकरनि वज़ीरनि खे मूंखे मारण जो आर्डर ॾिनो ई। हाणे हीअ दुनिया जा हीरा जवाहर उठ मां भरे अचे तुंहिंजे अॻियां रखिया न, जेतिरी वणे तुंहिंजा खण। हिन जो वञी कुराड़े ॾिठो त वाक़ई बि दुनिया त भरे आयो आहे उठ गाॾा। अदा चवणु लॻो तूं मुंहिंजो पुटु आहीं, सो तूं ई आहीं, सो मां अंधो थी वियोसि जो तोखे मां कढियो, सो सभु कुझु तुंहिंजी आहे, सो हल। अदा उहो काफ़िलो वठी पंहिंजे हिसाब सां अचे पुट जी शादी करायईं ऐं धूम धाम सां उन बादशाही में पंहिंजे पुट खे बादशाह तख़्त ते विहारे छॾियईं। सो उहो बादशाही पियो हलाए। अदा राणी बि हुनखे मिली वई, उहा बादशाही बि ऐं पीउ माउ बि ॾाढो ख़ुशि। सो कल्ह ॾिठासीं ख़ुशि लॻा वेठा। सो कहाणी पंहिंजी पुॼाणी ते पुगी। उमेद कयां दोस्तो तव्हांखे हीअ कहाणी ज़रूरु पसंदि आई हूंदी। जे पसंदि अचेव त सिंध सलाम चैनल खे सब्सक्राइब लाज़मी कजो ऐं बेल आइकन घंटी खणिजो ऐं दुआउनि में यादि रखिजो कुर्बान अली कलोड़े खे। अला